छा ॿुधायूं तव्हांखे मोटी करे त नौकरीअ मां छा आंदो अथव। घर निकितासीं त जवानी खणी विया हुआसीं, मोटी करे बुढ़ापो खणी आयासीं, अर्थात रिटायरमेंट। सुबुह जी अरदास, हे मुंहिंजा मालिक, आशीर्वाद जी वर्षा कंदा रहो, खाली झोलियूं सभिनी जी भरींदा रहो। तव्हांजे चरणनि में सिर झुकाए ॾिनो आहे, गुनाहनि जी माफ़ी ऐं दुखनि खे दूर कंदा रहो। शुक्र आहे मालिक, तव्हांजो शुक्र आहे, शुक्र आहे, शुक्र आहे।